दड़ो भरिसां रिटा सूमरो में क़ाइम गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ताहिर सूमरो जो रहियल कम न थियण खिलाफ़ उस्तादनि ऐं शागिर्दनि जो एहतजाज। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ताहिर सूमरो जे उस्तादनि जंहिंमें हेडमास्टर इस्माइल सूमरो ऐं साईं सलीम सूमरो, साईं गुल सूमरो, साईं नूर अहमद सूमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त 2018 खां शुरू थियल कम अञा ताईं मुकमल न थियो आहे। जेको ठेकेदार ममताज़ सूमरो कम अध में छॾे गुम थी वियो आहे। जंहिं खां पोइ ॿियो ठेकेदार आयो, कुझु कम कराए उहो बि गुम थी वियो। उस्तादनि ॿुधायो त स्कूल में का बि सहूलियत मौजूद न आहे, जंहिं जे करे ॿार पट ते वेही तालीम हासिल करे रहिया आहिनि। स्कूल में ॿारनि जे वेहण जे लाइ फर्नीचर बि मौजूद न आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।